अस्सलामुअलैकुम। सिंध एजुकेशन चैनल ते भली कार। अॼु पाण पढ़ंदासीं फोटोसिंथेसिस। फोटो वर्ड जी मीनिंग हूंदी आहे लाइट, सिंथेसिस टू मेक ठाहिणु। इन जो मतिलबु आहे रोशनी जी मदद सां खाधे जो ठाहिणु। इहो प्रोसेस ॿूटनि में थींदो आहे, जंहिंमें ॿूटा जेको आहे उहो सिज जी रोशनी जी मदद सां खाधो तयारु कंदा आहिनि। फोटोसिंथेसिस जो जेको प्रोसेस आहे उहो ॿिनि फेज़िस में, ॿिनि हिसनि में विराहियलु हूंदो आहे। हिकिड़े खे लाइट डिपेंडेंट रिएक्शन चइबो आहे, जंहिंजे लाइ लाइट लाज़मी खपे। ॿियो लाइट इंडिपेंडेंट रिएक्शन हूंदो आहे, जंहिंजे लाइ सिज जी रोशनी जी का बि ज़रूरत कोन हूंदी, थींदो ई ॾींहं जो आहे। हिन खे डार्क रिएक्शन बि चयो वेंदो आहे। जेको लाइट डिपेंडेंट रिएक्शन आहे, हीअ जेके ॿई प्रोसेस आहिनि, इहे क्लोरोप्लास्ट जे अंदरि, सेल जे अंदरि हिकिड़ो ऑर्गेनिल आहे जंहिंखे क्लोरोप्लास्ट चइबो आहे, उन में थींदा आहिनि। ही वारो जेको रिएक्शन आहे लाइट डिपेंडेंट रिएक्शन, इहो जेको क्लोरोप्लास्ट आहे उनजी थाइलाकॉइड में थींदो आहे। जेको लाइट इंडिपेंडेंट रिएक्शन आहे उहो क्लोरोप्लास्ट जे स्ट्रोमा में थींदो आहे। हिन में छा थींदो आहे, जो सिजी रोशनी जी मदद सां वाटर जेको आहे उहो टुटंदो आहे, पाणी टुटंदो आहे, ऐं उन वञा जेका एनर्जी थींदी आहे उन वञा ATP ऐं NADPH ठहंदा आहिनि। जेको लाइट डिपेंडेंट रिएक्शन आहे उन में जेके ही ATP ऐं NADPH ठहिया या रिड्यूस थिया, इहे इस्तेमालु थींदा आहिनि कार्बन डाइऑक्साइड खे फिक्स करण लाइ, इस्तेमालु करण लाइ, जंहिंमां कार्बन डाइऑक्साइड मां ग्लूकोज ठहंदी आहे। हाणे तफ़सीली हिन खे पढ़ूं था। पहिरीं पाण क्लोरोप्लास्ट जे स्ट्रक्चर खे ॾिसांसीं। क्लोरोप्लास्ट जो जेको स्ट्रक्चर आहे उहो मेनली ॿिनि हिसनि में विराहियलु आहे। हिकिड़े खे चइबो आहे थाइलाकॉइड। हीउ जेको ग्रीन हिसो नज़र अची रहियो आहे, साओ हिसो नज़र अची रहियो आहे, इहो सॼो थाइलाकॉइड आहे। ॿियो स्ट्रोमा हीउ जेको येलो कलर जो, फिके कलर जो हिसो नज़र अची रहियो आहे, इहो स्ट्रोमा आहे। हीउ जेको आहे उहो स्ट्रक्चरल पार्ट हूंदो आहे, बनावटी हिसो हूंदो आहे। हिन में जेको आहे उहो लिक्विड फ्लूइड जेको आहे, पाणियार जेका आहे उहा हूंदी आहे। ऐं थाइलाकॉइड जेको आहे उहो फर्दर ॿिनि हिसनि में विराहियलु हूंदो आहे। हिकिड़ो जीअं हीअं रिंगूं आहिनि, रिंग स्ट्रक्चर आहे, हीअ जेके आहिनि पाण में रिंग गॾियल आहिनि। ॿियो जेको हीअ मेम्ब्रेन आहे, लैमिला आहे, ऐं जंहिंखे लैमिला चइबो आहे। त हाणे जेको हीअ रिंगूं आहिनि, जेके स्टेक आहिनि, इनखे ग्राना चइबो आहे, ऐं जेका हीअ मेम्ब्रेन हूंदी आहे, जेके हीअ मेम्ब्रेन आहिनि, इन्हनि खे लैमिला चइबो आहे। त जो क्लोरोप्लास्ट जेको आहे उहो ॿिनि हिसनि में विराहिजी, हिकिड़ो थाइलाकॉइड, हिकिड़ो स्ट्रोमा, ऐं जेको थाइलाकॉइड आहे उहो फर्दर ॿिनि हिसनि में विराहियलु आहे, हिकिड़ो ग्राना, हिकिड़ो लैमिला। ऐं जेको लाइट डिपेंडेंट रिएक्शन आहे उहो किथे थींदो, हिन में थाइलाकॉइड में थींदो। ऐं जेको लाइट इंडिपेंडेंट रिएक्शन आहे, जंहिंजे लाइ सिज जी रोशनी कान थी खपे, उहो किथे थींदो, क्लोरोप्लास्ट जी स्ट्रोमा जे अंदरि। लाइट डिपेंडेंट रिएक्शन जे लाइ शयूं कहिड़ियूं खपनि जेके लाज़मी आहिनि, जिन खां सवाइ इहो प्रोसेस थी कोन थो सघे। त उहे जेके रिएक्टेंट आहिनि, जेके हिन जे लाइ खपनि, उहे ॿ आहिनि। हिकिड़ो वाटर, हिकिड़ो सनलाइट। ऐं इन वाटर ऐं सनलाइट जे इस्तेमाल सां छा ठहंदो, कहिड़ी प्रोडक्ट मिलंदी पाण खे? हिकिड़ो ATP मिलंदो पाण खे, ॿियो NADPH। हीअ जेके आहिनि ॿिनि क़िस्मनि जा मॉलिक्यूल जेके उहे पाण खे मिलंदा। उन खां सवाइ ऑक्सीजन जेका आहे उहा बाए प्रोडक्ट आहे, जंहिंजो इन प्रोसेस में को बि कमु कोन्हे को, पर इहा जेका आहे सा एटमॉस्फेयर में रिलीज़ थी वरी ॿियनि जानदारनि जे लाइ, जानवरनि वग़ैरह जे साहु खणण जे लाइ इस्तेमालु थिए थी। ATP जेको आहे उनजो फुल फॉर्म आहे एडिनोसिन ट्राइफॉस्फेट, ऐं हिन जे ब्रेक थियण सां जेॾी महिल ATP ADP ऐं इनऑर्गेनिक फॉस्फेट में टुटंदो आहे, तक़रीबन 7.3 किलो कैलोरीज़ एनर्जी जेका आहे उहा रिलीज़ थींदी आहे। ऐं जेको NADPH आहे उनजो फुल फॉर्म आहे निकोटिनामाइड एडनिन डाइन्यूक्लियोटाइड। हाणे ही क्लोरोप्लास्ट जो स्ट्रक्चर नज़र अची रहियो आहे। हाणे क्लोरोप्लास्ट में हीउ ॾिसो, रेड ॻाढ़े कलर जो दाइरो ॾिनल आहे। हीउ वारो जेको स्ट्रक्चर आहे, इन खे ज़ूम आउट करे वॾो करे हिते रखियो वियो आहे। सम्झो त हीउ जेको सॼो स्ट्रक्चर आहे, इहो हिन हिकिड़ी रिंग जो स्ट्रक्चर आहे, हीअ वारी हिकिड़ी रिंग जो। हाणे सॼो जेको लाइट डिपेंडेंट रिएक्शन आहे उहो हिते थींदो आहे। हिन में मुख़्तलिफ़ जेके मॉलिक्यूल आहिनि, जेके एनर्जी खे या वाटर खे एनर्जी इस्तेमालु करे वाटर खे ब्रेक बि कंदा आहिनि, ऐं उनखे इस्तेमालु करे ॿ मॉलिक्यूल ठाहींदा आहिनि, हिकिड़ो NADPH, हिकिड़ो ATP। हीअ जेके आहिनि से हिननि जी रिडक्शन थींदी आहे, हीअ जेके से रिड्यूस थी एनर्जी हासिलु कंदा आहिनि। हाणे हिते शुरू में जेको मेन जेको फंक्शन थींदो आहे, उहो मेन मॉलिक्यूल जेको एनर्जी खे टोहींदो आहे, उहो फोटोसिस्टम 2 आहे। फोटोसिस्टम 2 लाइट खे कैप्चर करे वाटर खे स्प्लिट कंदो आहे हाइड्रोजन आयन में,
इलेक्ट्रॉन में ऐं ऑक्सीजन में, ये जेके हाइड्रोजन आहिनि ऐं इलेक्ट्रॉन आहिनि इहे इस्तेमालु थींदा आहिनि NADPH जी रिडक्शन जे लाइ ऐं ADP जी ATP में रिडक्शन जे लाइ। बाक़ी जेको ऑक्सीजन आहे इहो एनवायरनमेंट में हवा में हलियो वञे, उते वञी जेके ॿिया जानदार आहिनि उन्हनि जे लाइ पाण जेके आहियूं इंसान वग़ैरह उन सभिनी जे लाइ साहु खणण जे लाइ इहा ऑक्सीजन इस्तेमालु थींदी आहे। हाणे जेको ही फोटो सिस्टम 2 आहे, इन में फोटो सिस्टम 2 आहिनि, हिकिड़ो हिते 2 आहे, हिकिड़ो 1 आहे। जेको मेन कमु आहे उहो फोटो सिस्टम 2 जो आहे, पर फोटो सिस्टम 2 हिन खे छाजे करे चयो पियो वञे, जो फोटो सिस्टम 1 पहिरीं डिस्कवर थियो, हिन खे 1 चयो वियो, उन खां पोइ जंहिं महिल हीउ फोटो सिस्टम 2 डिस्कवर थियो त हिन खे फोटो सिस्टम 2 चयो वियो। मेन जेको वधीक जेको कमु आहे उहो फोटो सिस्टम 2 जो आहे। ऐं जेको फोटो सिस्टम 2 आहे उहो अंदरां खां हिन में छा मौजूदु आहे, हीअ अंदर खां फोटो सिस्टम 2 जेको आहे उहो अहिड़े क़िस्म जो स्ट्रक्चर आहे जंहिंखे एंटीना कॉम्प्लेक्स चयो वेंदो आहे। हिन में प्रोटीन बि मौजूदु हूंदा आहिनि ऐं पिगमेंट मुख़्तलिफ़ जेके आहिनि से आयन वग़ैरह मिनरल्स वग़ैरह उहे बि मौजूदु हूंदा आहिनि। हाणे हिन में जेके पिगमेंट आहिनि, पाण पिगमेंट ते महदूदु रहंदासीं। पिगमेंट जेके आहिनि, जेके विजिबल लाइट, जेका ॾिसण वारी लाइट हूंदी आहे, जेका 4000 खां 7000 एंगस्ट्रॉम ताईं हूंदी आहे, त उहा जेका विजिबल लाइट खे कैप्चर कंदा आहिनि, पकड़ींदा आहिनि ऐं उन्हनि जी मां एनर्जी हासिलु करे वरी मुख़्तलिफ़ फंक्शन परफॉर्म कंदा आहिनि। त पिगमेंट जेके आहिनि हिते कहिड़ा मौजूदु आहिनि, कैरोटिनॉइड मौजूदु आहिनि, क्लोरोफिल बी मौजूदु आहिनि, क्लोरोफिल ए। पहिरीं जेका वधीक जेका वेवलेंथ जी लाइट हूंदी आहे उहा कैरोटिनॉइड जेके आहिनि से उहे कैच कंदा आहिनि, कैरोटिनॉइड ट्रांसफर कंदा आहिनि क्लोरोफिल बी खे। उन खां पोइ क्लोरोफिल बी उनखे स्टेबलाइज़ करे क्लोरोफिल ए ॾांहुं ट्रांसफर कंदो आहे। जेकॾहिं वधीक रेज़ वारी जेका लाइट हूंदी आहे, फ्रीक्वेंसी वारी वधीक फ्रीक्वेंसी वारी जेका लाइट हूंदी आहे, त उनखे क्लोरोफिल बी जेको आहे उहो क्लोरोफिल ए ॾांहुं ट्रांसफर कंदो ई कोन, उनखे उते ई ख़तमु करे वेंदो, बिल्कुलु जीअं स्टेबलाइज़र कमु कंदो आहे। जीअं फ्रिज वग़ैरह जे मथां या इलेक्ट्रिक अप्लाइंसिस जेके हूंदियूं आहिनि उन्हनि जे मथां स्टेबलाइज़र रखंदा आहियूं, त हीउ कैरोटिनॉइड ऐं क्लोरोफिल बी जेको आहे उहो स्टेबलाइज़र जो कमु कंदा आहिनि। त लाइट खे स्टेबलाइज़ करे पोइ क्लोरोफिल ए ॾांहुं कंदा आहिनि। क्लोरोफिल ए किथे हूंदो आहे, हिते रिएक्शन सेंटर में मौजूदु हूंदो आहे। त हिननि वटि जेका हिन खे स्टेबलाइज़ करे लाइट जेको आहे उहो ॾींदा आहिनि। उन खां पोइ हीउ जेको आहे उहो छा कंदो आहे, जो वाटर मॉलिक्यूल खे स्प्लिट कंदो आहे। ऐं 2 वाटर मॉलिक्यूल आहिनि जिन खे स्प्लिट कयो, 4 हाइड्रोजन आयन में, 4 इलेक्ट्रॉन में ऐं जेको सो ऑक्सीजन जो 2 एटम या हिकिड़ो मॉलिक्यूल हिन में ब्रेक कयो। हाणे ऑक्सीजन हवा में हली वई, जेके हाइड्रोजन आहिनि ऐं इलेक्ट्रॉन आहिनि, इहे जेके आहिनि से 2 मॉलिक्यूल NADPH ऐं ATP हिननि जी रिडक्शन में इस्तेमालु थींदा आहिनि। इलेक्ट्रॉन जेके आहिनि उहे फ्लो कंदा आहिनि। पहिरीं इलेक्ट्रॉन फ्लो थी PQ प्लास्टोक्यूनिन हिन ॾांहुं वेंदा आहिनि। प्लास्टोक्यूनिन जेको आहे उहो बि इन में मुख़्तलिफ़ मिनरल्स आयन्स ऐं प्रोटीन जो जेको आहे न, हीउ हिकिड़ो आहे जेको इलेक्ट्रॉन खे कैप्चर करे वरी अॻियां ट्रांसफर कंदो साइटोक्रोम कॉम्प्लेक्स या साइटोक्रोम BF कॉम्प्लेक्स ॾांहुं। उन खां पोइ हीउ PC कॉम्प्लेक्स प्लास्टोसियानिन ॾांहुं वेंदो। उन खां पोइ हीउ वरी फोटो सिस्टम 1 आहे। फोटो सिस्टम 1 खां पोइ जेको आहे हिन खे एनर्जी एक्साइट करे ऐं उन खां पोइ हीउ फेरोडॉक्सिन आहे। फेरोडॉक्सिन जेको आहे सो NADP रिडक्टेस कॉम्प्लेक्स ॾांहुं मोकिलींदो। हिते छा ईंदो, NADP सम्झो त ईअं आहे जीअं बैटरी मोबाइल में लॻल हूंदी आहे पर जेको चार्ज न हुजे। त NADP मॉलिक्यूल मौजूदु हूंदा आहिनि पर उहे चार्ज कोन हूंदा आहिनि। त उन्हनि में जेॾीमहिल हीउ रिड्यूस थींदा आहिनि, इलेक्ट्रॉन गेन कंदा आहिनि, त उन खां पोइ हिननि हीउ चार्ज थी वेंदा आहिनि अगेन। त NADPH जेको आहे उहो चार्ज मॉलिक्यूल आहे। NADP जेको आहे ख़ाली जेको NADP आहे उहो सम्झो त ख़ाली हिकिड़ी बैटरी वांगुरु आहे जेका चार्ज कान्हे, मौजूदु आहे पर चार्ज कान्हे। त NADPH जी रिडक्शन थी। हाणे हीअ NADPH जेको आहे तो ठही हीअ कैल्विन साइकिल जेका स्ट्रोमा में थींदी आहे उन में ही इस्तेमालु थींदा। ॿिए पासे हीअ जेके आहिनि से प्रोटॉन मौजूदु आहिनि, हाइड्रोजन आहिनि। इहे कुझु जेके आहिनि से वाटर मां डायरेक्ट स्प्लिट थी हेॾा ईंदा आहिनि। कुझु जेके आहिनि से जंहिंमां वाटर ब्रेक थींदो आहे त पंप थी स्ट्रोमा में हलिया वेंदा आहिनि। त हीअ स्ट्रोमा मां हाइड्रोजन आयन जेके आहिनि उहे वरी हेॾा ईंदा आहिनि। हिन में जेको लैमिलर जेको स्पेस आहे, थाइलाकोइड मेम्ब्रेन वारो स्पेस आहे अंदरि, इन मां अंदरि ईंदा आहिनि। उन खां पोइ हीअ जेके आहिनि हेॾां वेंदा आहिनि ATP सिंथेस कॉम्प्लेक्स ॾांहुं ऐं हिते ADP ऐं इनऑर्गेनिक फॉस्फेट मिली ATP ठाहींदा आहिनि हिन एनर्जी खे इस्तेमालु करे। त ATP जेको आहे उहो ADP जेको आहे उहो ख़ाली बैटरी वांगुरु आहे। ATP जेको आहे हिकिड़ो चार्ज मॉलिक्यूल आहे। त हीअ ATP ऐं NADPH इहे ॿई
कैल्विन साइकिल में वञी इस्तेमालु थींदा, उते वरी ATP ADP में कन्वर्ट थींदो, ADP वरी हेॾां ईंदो ऐं हिते चार्ज थींदो रहंदो। इहो प्रोसेस ॾींहं जे टाइम ते सॼो ॾींहुं हलंदो रहंदो। हाणे जेको ही इलेक्ट्रॉन जो फ्लो आहे उहो ॿिनि तरीक़नि सां थींदो आहे। हाणे इहो पाण अॻियां हली ॾिसूं था त इलेक्ट्रॉन जेको आहे न, हिकिड़ो नॉन साइकिलिक इलेक्ट्रॉन फ्लो आहे, ॿियो साइकिलिक इलेक्ट्रॉन फ्लो आहे। ऐं नॉन साइकिलिक छा आहे, ही फोटो सिस्टम 2 आहे, जंहिंमें जेको 680 नैनोमीटर जी लाइट कैप्चर कंदो आहे। हितां खां ही इलेक्ट्रॉन वेंदो आहे, हिते प्राइमरी इलेक्ट्रॉन एक्सेप्टर में हूंदो आहे जंहिंखे फेयोफाइटिन चइबो आहे। इहो प्लास्टोक्वेनिन न कंदो आहे, प्लास्टोक्वेनिन साइटोक्रोम कॉम्प्लेक्स ॾांहुं, ऐं उन खां पोइ ब्लास्टोसियानिन, उन खां पोइ ही फोटो सिस्टम 1, उन खां पोइ फोटो सिस्टम 1 जे अंदरि बि प्राइमरी एक्सेप्टर मौजूदु आहे जेको एक्सेप्ट करे इलेक्ट्रॉन वरी फेरोडॉक्सिन न मोकिलींदो। उन खां पोइ NADP रिडक्टेस कॉम्प्लेक्स में हिते NADP रिडक्शन थींदी। त ही नॉन साइकिलिक आहे, हिकिड़ी डायरेक्शन में जेको आहे उहो फ्लो करे पियो। ही प्रोसेस तॾहिं हलंदो आहे जॾहिं NADP पाण खे खपनि। NADP ठहण जी रिडक्शन जे लाइ पाण खे नॉन साइकिलिक इलेक्ट्रॉन फ्लो खपे। जेॾीमहिल जेॾीमहिल NADP वधीक हूंदा आहिनि ऐं ATP जेके आहिनि उहो घटि हूंदा आहिनि, छो त ATP जी इस्तेमालु वधीक ऐं NADP जो इस्तेमालु जेको आहे उहो कंपेरेटिवली घटि हूंदो आहे। ATP काफ़ी सारनि प्रोसेस में इस्तेमालु थींदो आहे, NADP सिर्फ़ु लाइट इंडिपेंडेंट रिएक्शन में इस्तेमालु थींदो आहे, उहो बि ATP जे मुक़ाबले में हुनजी क्वांटिटी घटि खपंदी आहे। त जेॾीमहिल ATP वधीक खपे त हीउ जेको नॉन साइकिलिक इलेक्ट्रॉन फ्लो आहे इहो साइकिलिक इलेक्ट्रॉन में फ्लो में थी वेंदो आहे। इहो ॾिसूं त कीअं थो थिए। हीउ जेको आहे हीउ साॻियो प्रोसेस थियो, पर जंहिंमहिल फोटो सिस्टम 1 न पुॻो त फोटो सिस्टम 1 फेरोडॉक्सिन न मोकिलियो, फेरोडॉक्सिन वरी साइटोक्रोम कॉम्प्लेक्स ॾांहुं मोकिलींदो, साइटोक्रोम कॉम्प्लेक्स ॾांहुं जंहिंमें फेरोडॉक्सिन मोकिलियो त ही साइटोक्रोम कॉम्प्लेक्स हेॾां कोन मोकिलींदो। हीउ वारो प्रोसेस जेको आहे सो स्टॉप थी वेंदो ऐं साइटोक्रोम कॉम्प्लेक्स हीउ जेको स्पेस हूंदो आहे थाइलाकॉइड मेम्ब्रेन जो अंदरियूं जेको स्पेस हूंदो आहे उन ॾांहुं मोकिलींदो आहे। हीउ ATP सिंथेस कॉम्प्लेक्स ॾांहुं वेंदा जिते ATP जेके ATP आहे उनजी रिडक्शन में ई इस्तेमालु थींदो। त हीउ साइकिलिक इलेक्ट्रॉन फ्लो कहिड़े टाइम ते थींदो आहे, जेॾीमहिल ATP पाण खे वधीक खपे। हाणे वरी हिन ते हलूं था। हाणे हीउ ॾिसो, हीउ साॻियो प्रोसेस आहे, हिन में छा थो थिए जो जेॾीमहिल ही फोटो सिस्टम 1 ॾांहुं फेरोडॉक्सिन, हीउ जेको आहे सो नॉन साइकिलिक इलेक्ट्रॉन फ्लो आहे। साइकिलिक इलेक्ट्रॉन फ्लो में छा थो थिए जो फेरोडॉक्सिन वरी वापसि हीउ जेको आहे सो पुठियां मोकिले थो हेॾां साइटोक्रोम कॉम्प्लेक्स ॾांहुं, हीउ वरी अंदरि हेॾां थो मोकिले थाइलाकॉइड मेम्ब्रेन स्पेस में वञे, हिन खां पोइ वरी हितां जेको आहे सो ATP सिंथेसिस कॉम्प्लेक्स ॾांहुं थो अचे ऐं ATP सिंथेसिस थिए। त नॉन साइकिलिक इलेक्ट्रॉन फ्लो NADP जी रिडक्शन जे लाइ, NADPH सिंथेसिस लाइ, ऐं जेको साइकिलिक इलेक्ट्रॉन फ्लो आहे उहो ATP जी सिंथेसिस जे लाइ। उन महिल साइकिलिक इलेक्ट्रॉन फ्लो उन महिल थींदो या नॉन साइकिलिक इलेक्ट्रॉन फ्लो साइकिलिक इलेक्ट्रॉन फ्लो में कन्वर्ट उन टाइम ते थींदो जंहिं महिल पाण खे ATP वधीक खपनि। त हीउ सॼो प्रोसेस आहे लाइट डिपेंडेंट रिएक्शन जो। इंशाल्लाह नेक्स्ट लेक्चर में पाण लाइट इंडिपेंडेंट रिएक्शन जंहिंखे कैल्विन साइकिल या कैल्विन बेंसन साइकिल चइबो आहे उहो पाण पढ़ंदासीं। अल्लाह हाफ़िज़। वधीक वीडियोस ॾिसण जे लाइ सिंध एजुकेशन चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा। महिरबानी।